नवन्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। असांजो विरसो असांजी सुञाणप। अव्हां जी ख़िदमत में हिन खां अॻु लिबासनि ते आधारित प्रोग्राम पेश करे चुका आहियूं। असांजो विरसो असांजे सुञाणप में ॾिण वारनि जो ज़िक्र कंदासीं। ॾिण वार प्रेम भाईचारे जो पैगाम ॾियनि था। संगीत जो सिलसिलो बि रहंदो। 12 ई महीना ॾिण वार लॻा पिया आहिनि। ॾिणनि वारनि ते असांजो विरसो उनवान सां मुंहिंजो किताब बि पब्लिश थियलु आहे, जंहिंमें मुंहिंजी अमड़ ऐं मासीअ जी धीअ शारदा मुंहिंजी रहनुमाई कई हुई। असांजो विरसो ॾिण वार वारो किताबु जेको आहे सिंधीअ में ऐं देवनागरी में ॿिन्हिनि में आहे, ताकी जेका नई जनरेशन आहे उनखे बि ॼाण पवे पंहिंजे विरसे जी। पहिरियों एपिसोड अव्हां जी ख़िदमत में पेश आहे। जय झूलेलाल। अबाणो विरसो असांजा ॾिण वार। कंहिं बि जातीअ जी सुञाणप इन जे रहणी कहणी, रीतियुनि रवाजनि, ॾिण वारनि, इख़लाक़ी क़दरुनि मां पवंदी आहे। इंसान पूॼा पाठ विर्त नियमनि ते अमल कंदे ज़िंदगी भर इन राह ते गामज़िन रहे थो। श्रीमद भगवत गीता में अध्याय 3 में श्री कृष्ण ज्ञान ॾींदे चवे थो, तूं पहिरियां ई जंहिं धर्म में ॼाओ आहीं उन धर्म जे नेमनि पटांदड़ जेको आहे कर्म कर। असांजो विरसो ॾिण वार असांजी सकाफ़त जी नुमाइंदगी कनि था। मेल मेलाप, भाईचारे ऐं प्यार जो पैगाम ॾियनि था। सभिनीनि जे हिंदुनि जा ॾिण साॻिया आहिनि, पर हर इलाइक़े जूं पंहिंजूं रीतियूं रस्मूं, खाधो खुराक, पहिराव जो अंदाज़ अलॻि रहे थो। के ॾिण असीं पंहिंजे तौर तरीक़नि सां मल्हायूं। लाल साईं जो जनमु, चालीहो ऐं टीजड़ी, महालक्ष्मी, चेटीचंड, ॼेठु पूॼण, इन ते जेके पकवान ऐं मिठाइयूं ठाहियूं निज सिंधी ठाहियूं। भॼन ऐं गीतनि में सिंधियत जी सुराण नज़र ईंदी। 12 ई महीना जेके आहिनि के न के ॾिण वार लॻा पिया आहिनि। चेट, बैसाख ऐं आखाड़, सावण, बढो, असू, कती, नायरी, पोह, माघ, फगुण, असांजा जेके बि इहे महीना आहिनि ॾिण वारनि जा, उन्हनि ते जेको आहे को न को ॾिणु जेको आहे उहो रहंदो। वॾा ॾिण नंढा ॾिण ईंदा रहंदा। बहार जे मुंद में रंगनि जो ॾिणु होलीअ ते, दुर्गा अष्टमी, नवमी, इन बाद वैसाख में अचे अखण टीज ऐं निटण उस में वरी गर्मी में अचे निर्जल ग्यारस। अखण टीज ते विञणा, दिला ऐं मुंद जो फल जेको आहे फ्रूट दान करियूं। हर महीने को न को ॾिणु अचे। 7 ई ॾींहं, सूमर शिव जो ॾींहुं, मंगल जेको आहे बजरंग बली जो ॾींहुं, बुध सिद्ध, विस्पति वीरल भॻवान जो ॾींहुं, ऐं जंहिं ॾींहुं कथा करे कारी ढाक ऐं भुॻड़ा जेके आहिनि से विरायूं। ऐं उनखां पोइ शुक्र थारूअ जो ॾींहुं, छंछरु शनि देव जो ॾींहुं, तेल कारा कपिड़ा, कारा तिर छंछरी खे दान तौर ॾियूं। असांजे नए साल जी शुरूआति थी चेटीचंड ते। लाल साईं उॾेरे लाल जो जनमु संबत 1007 में चेट जे चंड ते सिंध जे नसरपुर में थियो हो। पिता जो नालो रतन राय ऐं माता देवकी, बालक जो नालो उदयचंद रखियो वियो। प्यार मां उॾेरो करे कोठींदा हुआ। 10वीं सदी में ज़ालिम मिल्ख बादशाह प्रजा ते ज़ुल्म जो घोड़ो तेज़ करे ॾिनो ऐं उनखां पोइ प्रजा जेका ऐसा परेशान थी वई, उन्हनि खे मजबूर करे धर्म छॾण लाइ चवणु लॻो। अहिड़े नाज़ुक दौर में लाल साईं उॾेरे लाल पंहिंजे उपासकनि जी अची लजा लथी। असीं वरुण देवता जो अवतार करे बि झूलण खे पूॼूं। दरिया शाह ते अखो पुलो विझूं। आराधना थारूअ वारे ॾींहं ते कयूं। चेट जो चंड असांजी सुञाणप भरिजी वियो आहे।
सॼी दुनिया में जिते जिते सिंधी रहनि था, सिक ऐं श्रद्धा सां चेट जो चंडु मल्हाइनि था। चेटी चंड जे मौक़े ते धंधोड़ी नवां कागर पट बि रखनि ऐं बंदियुनि जी प्रतिष्ठा बि कनि। ईअं त ॾियारी जे मौक़े ते बि नवां कागर रखिया वेंदा आहिनि, बंदियुनि जी प्रतिष्ठा धंधोड़ी कंदा आहिनि। लाल साईं जा बहिराणा कढूं, दरिया शाह में उहे परवाह कयूं। लाल जा उपासक 40 ॾींहं जेके आहिनि पूॼा आराधना कनि। गानो ॿधी लाल साईं जो सिंध में आस्थान आहे। इन ॻोठ जो नालो उॾेरो लाल आहे, जिते चंड ते सेसा ऐं देग चाढ़े करे विराईंदा आहिनि। उते मंदर में जोत जली रही आहे। हिक तरफ़ झूलण जी तस्वीर ऐं जोत जले थी त ॿिए तरफ़ साम्हूं जेका आहे सा मज़ार आहे ऐं उन खे पीर खिज़र करे उहे पूॼनि। असां लाल साईं खे झूलण ज़िंदा पीर पले वारो नीरे घोड़े वारो करे कोठियूं ऐं हिंदू वरुण देवता जो अवतार करे पूॼनि। मां ख़ुशकिस्मत आहियां ऐं मूंखे उॾेरे लाल ते लाल साईं जे आस्थान जो दर्शन करण जो मौक़ो मिलियो, जंहिंजो ज़िक्र मूं पंहिंजे सफ़रनामे पखा ऐं पवार में बि कयो आहे। त उॾेरे लाल जे आस्थान जो असां ज़िक्र कयोसीं। जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा ॿेड़ा पार। ओ मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, ओ मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते।